सरदार साईं की बादशाही हो खैर। तोड़ा भी खैर हुई। सरदार साईं अज भला उदास छो है? उदास नाया दिलावर क्या माजरो कमजोर थी जो जो टे जा माण्हू मुंहिंजे ॻोठ में घिरी मूं ते हमलो कनि ऐं उन्हनि खां केरु पुछण वारो बि कोन्हे। सरदार साईं माण्हू अवां जी रहमदिली खे तव्हां जी कमज़ोरी सम्झी रहिया। दिलावर मां रहम दिल सिर्फ मज़लूमनि जे लाइ आहियां, ज़ालिमनि जे लाइ का ताईं कुहाड़ो आहियां। दरिया ख़ान ऐं बंगुल ख़ान मुंहिंजे ॻोठ ते हमलो करे मुंहिंजो कंध झुकाए छॾियो आहे। दिलावर उन्हनि ॿिन्ही खे पंहिंजो कीतो लोड़णु घुर्जे। इन्हनि ज़ालिमनि जे डाकनि खे छुटकनि में तबड़ चाहियां थो। हुकुम कयो सरदार साईं, बंगुल ऐं दरिया खान खे कहिड़ी सज़ा ॾियो? सोच दिलावर, मां पंहिंजे दुश्मननि खां कीअं पलां जो दुनिया वाह वाह करे। दरिया खान खे घर में घिरी साटो था ॾियो। अॼो तमाशो इहो तर ॾिसंदो। दिलावर इहो कमु आहे त भलो, पर छा सरदार साईं अवां खे पंहिंजी ताक़त जो अंदाज़ो ई न। दिलावर बलांद त हर हाल में वठणो आहे ऐं वठबो बि ज़रूर, पर बलांद बि अहिड़ो हुजे जो दुनिया ॾिसी चए त बलांद ईअं सरदार कंदा आहिनि। ईअं जेकॾहिं तव्हां दरिया खान ऐं बंगुल खे बोलाए मोचरा हणो न त बि हणी सघो था। त पोइ तयारी कर, करे ॾेखार को कड़को। हीअं ई करे ॾेखारींदो साईं सरदार साईं। खबर का चङी ख़बर बांधी अथव या चांहि जे पीअ जे लाइ पंधु पिया आहे? वॾी ख़बर आंदी अथऊं, उन करे मानी बि खाईंदासीं ऐं चांहि बि पीअंदासीं। वरी कहिड़ी क़यामत आई आहे? रेस क़यामत खां बि वधीक रेस दिनाग इब्बरदनाक ख़तरनाक वाक़ियो थियण वारो आहे। रेस ॿुधाई थो या लाहियां जूतो? रेस जूतो न लाहियो, असांजे जूता न खणायूं, मान आहियूं मानी। रेस सरदार शाह ज़माना वांगुरु पलांद वठण जी तयारी करे रहियो आहे। चवे थो त कुहाड़ी सां दरिया खां जूं ॿई बाहूं कपे छॾींदुसि त जीअं ख़ैरात बि न वठीजे। अशको हिकॾहिं बि सरदार असांजे मथां आंगुर खणण जी कोशिश कई त मां सरदार बाहूं कपे छॾींदुसि। रेस तव्हांखे जीअं वणे ते वञी कयो, असीं हाणे हलूं था रद। गुलाबी या पचाल जा ताम खाओ। दूर वञी पियो बुख्या में जाइजा। हलो था हलो। बंगुल खान साथ जे न जे मूंखे हुनजी परवाह न आहे। राधन मां हुन खां ज़रूर पढ़ंदो वठंदुसि, छो त हुन मुंहिंजी इज़त में अथव था। दिलावर पाण खे सम्झे छा थो? असां हिते पोतियूं पाईंदा आहियूं वेठा। तोखे त ख़बर आहे जंहिंखे वक़्तु ॾसियां हुनजी ज़िंदगी खसियां। फेरू ग़लती आहे सही, पर इज़त जी ॻाल्हि आहे। इन जे करे मुंहिंजो साथ तोसां आहे। फेरू जॾहिं चवीं कयां धमाको। फेरू अचे त हुन सां सलाह कयूं था। ठीकु आहे, फेरू बि अची वई। हाणे मां हलां थो, शाम मिलंदा सदाईं गॾु। सदाईं गॾु। शाह ज़मान कॾहिं बि कोन मुड़ंदो ऐं हू तव्हां ते हमिलो ज़रूर कंदो। तव्हां पंहिंजो ख़्यालु रखिजो। जेकॾहिं सरदार शाह भुल कई पोइ त मां मिठाई विराईंदुसि। हो त जॾहिं
सरदार जा माण्हू जॾहिं असां ते हमलो कंदा त इहो सरदार अकेलो पोइ ॾींदासूंसि मां मारो हिकिड़ो ख़तम। वैसे शाह ज़मान कोन मुड़ंदो ऐं हू तव्हां ते हमिलो ज़रूर कंदो। तव्हां पंहिंजो ख़्यालु रखिजो। जेकॾहिं वरी छेड़ो थींदो त तव्हां बि अकेला हूंदव। बोलो मां अकेलो ई लखनि जो मट आहियां। मज़ो त तॾहिं थींदो तो सरदार शाह ज़मान मुंहिंजे आम्हूं साम्हूं थींदो। वैसे मूंखे त ॻाल्हि सम्झ में नथी अचे। तव्हां अलाए छा पिया सोचो? हिननि सरदार शाह ज़मान असांजे मथां हमलो कयो। असीं सभु आनंदा हलिया वेंदासीं। हिते सिर्फ़ु असांजा बेड़ा कमु मां ई मंगुल ख़ान गॾिजी कंदासीं शाह ज़मान मथां कड़को। दरिया ख़ान हिकु ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ। हिकु त मां कंहिंखे धमकी न आहियां ॾींदो। जेकॾहिं मां कंहिंखे धमकी ॾींदो आहियां न त पोइ मां करे ॾेखारींदो आहियां। पर मां कंहिंखे फोन न आहियां कंदो। नंबर 3 मां गोल जो सचो ऐं वाइदे जो पक्को माण्हू आहियां। तो ऐं बंगुल मुंहिंजे ॻोठ में खिरी मूं ते हमलो कयो आहे। हुनजो हक़ हिसाब ॾियो न त छा कंदो? तूं कंदे छा? दरिया ख़ान जी हदायत न कंहिंखे हिसाब ॾिनो थींदो। जेकॾहिं तूं एतिरो मुर्श माण्हू आहे त वठी ॾेखार न हक़ हिसाब। दरिया ख़ान हाणे मां तोखे मंटो न कंदुसि। फुल फ्राई करे छॾींदुसि। फुल फ्राई तोखे मां पंहिंजे हथनि सां मारींदुसि। इहो सरदार शाह ज़मान जो तोसां वाइदो आहे। न ॾींहुं थींदो जॾहिं तूं ऐं मां हिक ॿिए जे आम्हूं साम्हूं थींदासीं। पोइ ॾींदोसांइ लामारो ई हिकिड़ो ख़तम। ऐं उहो ॾींहुं परे न आहे दरिया ख़ान। देखा ये ॾिसे थो न जेको कर आहे ऐं हितां जी जेका बि जागीर आहे इहा मुंहिंजे मामे बंगुल ख़ान जी हले। शमीर खान इन खां वधीक त जागीर मामे जी आहे। हाँ अड़े तुंहिंजो वरी कहिड़ो मामो आहे? मामा सरदार शाह ज़मान खान। अड़े हेॾे शर्म कोन थो अचे? सरदार खे मामो थो हाँ? रेस सरदार साईं खे मामो चवां या बाबो चवां पर सरदार जी बनीअ मां मूंखे भितर बि कोन मिलंदो। ऐं बंगुल खान चवीं या चाचो चवीं बंगुल खान तोखे ज़मीन जो हिकिड़ो ॿारो बि कोन ॾींदो। इन करे अपनी घोट त न छा थे वई। अड़े चुप कर त हणाए न चऊं। अच त ख़ुदा छा हाल आहे? ख़ुशि चाक चङो भलो ॿिमड़ी ख़ैर आहे? रब जा करम आहिनि सभु ख़ैर आहे बाबा। हवा ख़ुशि चाचा खुदा विश कर ॻोठ ॾांहुं त सभु ख़ैर आहे न? हा सभु ख़ैर आहे। टे हाल अहवाल कीअं अचणु थियो आहे? सरदार साईं वटि पलियो दहा खणी आयो त हाशिम संदसि धीअ मीरा ते इल्ज़ाम हयो आहे। उनजो हक़ हिसाब वठी ॾियो। छा अधो वॾो हाणे घर जा मसइला ओता कुन में आणींदो? बाबा हाशिम आहे त वाकई तव्हांजे घर जो मसइलो पर जेकॾहिं सरदार वटि तव्हां कुक खणी ईंदो त लाज़मी आहे हू ॿुधंदो न। पोइ चाचा
तूं मूं वटि छो आयो आहीं? मां सरदार साईं जो न्यापो खणी आयो आहियां। सरदार साईं सूमर जे ॾींहुं फ़ैसिलो रखियो आहे, उन में तोखे घुरायो अथई। चाचा खुदा बख्श अहिड़ा फ़ैसिला सरदारनि वटि न, पाण में वेही तय कबा आहिनि। मां अहिड़े फ़ैसिले खे रद्द थो कयां। ठीकु आहे, मां अवांजी वरंदी वञी तो सरदार साईं खे ॿुधायां। तकड़ न कर आशिम, सोचे समझी पोइ वर्दी ॾे। मुंहिंजो अॼु बि जवाबु अथसि, सुभाणे बि जवाबु अथसि। चाचा खुदा बिश्क तूं छॾ आशिम खे, असांखे सरदार जो न्यापो मिल। हाणे सरदार ॼाणे त असां ॼाणियूं। तूं वञी सरदार खे ॿुधाए छॾ। ठीकु आहे साईं दादा। बाक़ी हाशिम जेको कुझु चयो तो चाचा विसारे छॾ। हा पोइ साईं दादा मां हाणे हलां थो। ईअं थींदो, वे मानी टुकुर खाई पोइ वञ। साईं दादा मानीअ जी तकलीफ़ न कर, मूंखे तकड़ आहे, अञा दिलावर खे बि न्यापो ॾियणो आहे। जेका तुंहिंजी मर्ज़ी चाचा खुदा बिश्क। इजाज़त वठंदुसि। चङो, सदाईं गॾु। मूंखे पंहिंजो हिसाब किताब कॾहिं मिलंदो? कॾहिं ॿुधंदुसि मां पंहिंजे मथे ते सरदारीअ जी पग? अमीर खान तूं को बि फिक्र न कर। इहा सरदारीअ जी पग जल्द तुंहिंजे मथे ते अचे। अहिड़ा ॾींहं अलाए कॾहिं ईंदा। भाणज फिक्र न कर, वॾो कंद थींदो। फिक्र क्या मामा साईं? शमीर खान वक्त जो इंतजार, ईंदड़ वक्त तुंहिंजो आहे। बेखबर खुदा बख्श इन मोतबर हाशिम खे मुंहिंजो न्यापो ॾेई आहे। हा सरदार साईं, हाशिम खे मां अवां जो न्यापो ॾेई आयो। सरदार साईं
मुंहिंजो हिकिड़ो अर्ज़ु आहे। चओ। सरदार साईं, ही फ़ैसिलो बंदि कमरे में कयो वञे, छो त ही फ़ैसिलो हिक ई घर जो आहे। ठीकु आहे दिलावर, जीअं तूं चईं थो ईअं ई कंदासीं। सरदार साईं, मुंहिंजो बि हिकिड़ो अर्ज़ु आहे। तूं बि खणी ॿुधाए। ही फ़ैसिलो न कयो त बहितर आहे। पल्यो ऐं हाशिम पाण में सॻा भाउ आहिनि, पाण ई ठही वेंदा। ख़ुदा बख़्श, इहो असांजे अपनि ॾाॾनि जे रीतियुनि रस्मुनि जे ख़िलाफ़ आहे। असांजे दर ते को अची दाही थिए ऐं असां हुनजी दाह न ॿुधूं। चाचा ख़ुदा बख़्श, मूंखे लॻे थो त तोखे हाशिम भाउ कुझु चयो आहे, तूं हुनजे करे हिन फ़ैसिले जी मुखालफ़त करे रहियो आहे। अहिड़ी त का बि ॻाल्हि न आहे दिलावर। त पोइ कहिड़ी ॻाल्हि आहे ख़ुदा बख़्श? जेकॾहिं तो रतीअ भर बि ॻाल्हि मूंखां लिकाई न त पोइ मां तोखे नाफ़रमान सम्झंदुसि। सरदार साईं, हाशिम जो ख़्याल आहे त हीअ असांजे घर जो मसइलो आहे। पल्यो ऐं हाशिम पाण में वेही हल करे छॾींदा। चाचा ख़ुदा बख़्श, हाशिम भाउ जेकॾहिं घर खे घर सम्झे हा न त घर छॾे हलियो न वञे। ठीकु आहे, जेकॾहिं हाशिम हिन फ़ैसिले में न आयो न त हाशिम खे मां ॿुधाईंदुसि त सरदार शाह ज़मान छा आहे। टंडन जी